कराची सिंध में एक दफ़ो ॿीहर बरसात जो सिलसिलो जारी है। बरसात पवण करे मुख़्तलिफ़ इलाक़नि में पानी निकाल न थी सघियो आहे। बिजली बंद हुजण करे रिवासी ॿिटे अज़ाब जो शिकार आहिनि। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात जो सिलसिलो जारी है। हैदराबाद, लाड़कानो, खैरपुर समेत ॿियनि इलाक़नि में वसकारो जारी है। हैदराबाद में बरसात बाद 55 फीट ट्रप करे विया। लाड़कानो, कंबर, ठठो, जामशेरो ॿियनि शहरनि में भी बरसात सबबि हेठियान वारनि इलाक़नि में पानी बीह वियो आहे। 60 मेल, मेहराबपुर, कंडियारो, रपड़ी, कोट डीजी, थाणोबुला खान, कस्बो, मनहड़ो, खैरपुर, नातनशाह में बरसात पई। रोहड़ी, पीर जो ॻोठ, हिंगोजा, गंबट, कुंभ, नऊं देरो, हमायूं शरीफ़, ठठो, मुबारकपुर में भी मींहुं वसियो। गुबचाणी, ठल, डोकरी, मीरो खान, पखू, प्यारो स्टेशन, मियाँ साहिब, फुलजी स्टेशन में भी बरसात पई। मातली, ठरी मीरवा, खोरवाह, कड़ियो घंवर ऐं गुलाब लगारी में भी तेज़ हवाउनि सां बरसात पई। कुंडरी, छाछरो, बोदर फार्म, राजू खनाणी ऐं सेराणी में ककर वसी पिया। कंदकोट, कशमोर, करमपुर, गौसपुर, पनवाकल, सोधो ॿियनि इलाक़नि में तेज़ वसकारो थियो। बरसात पवण करे रोडनि ते पाणी बीही वियो। बिजली ऐं मवासिलाती निज़ाम डामाडोल थी वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।